अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां कामरान जानी सिंधी ऐं अॼु मां तव्हांजे लाइ उस्ताद जलाल चांडी जो हिकिड़ो तमामु नायाबु वाक़ियो खणी आयो आहे जेको वाक़ियो असांजे पीरी प्यारे दोस्त साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ जी चैनल ते साईं इंटरव्यू लॻायो साईं मोहम्मद क़ासिम लगारी साहिब जो जेको उस्ताद जलाल चांडी जो तमामु घणो परिस्तार ऐं मदाह आहे ऐं हुन उस्ताद जलाल चांडी सां कुझु वक़्तु गुज़ारियो कुझु घणियूं गुज़ारियूं ऐं उस्ताद जलाल चांडी खे साम्हूं ॾिठो ऐं कुझु वाक़िया ॾिठा जेके तव्हांजे साम्हूं पेश कयूं था ऐं उन्हनि मां हिकिड़ो वाक़ियो हो उस्ताद जलाल चांडी ऐं लता मंगेशकर जे मुतालिक़। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो त तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो ऐं तव्हां लुत्फ़अंदोज़ थींदा। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी तारीफ़ पंजनि बि कई परावन बि कई ऐं देश में बि कई त विदेश में बि कई। सिंध हिंद में उस्ताद जलाल चांडी मशहूरु रहियो, अरब अजम में मशहूरु रहियो। सिंध में बि ॿुधियो वियो, हिंद में बि ॿुधियो वियो, अरब में ॿुधियो वियो, सऊदी अरब में, दुबई में ॿुधियो वियो, कतर मस्कत में ॿुधियो वियो। दोस्तों चवनि था त उस्ताद जलाल चांडी हिकु दफ़ा भारत में बि वियो हो ऐं भारत में उस्ताद जलाल चांडी खे ख़ासि तौर ते घुरायो वियो। पोइ इहे ॿिनि इलाइक़नि में उस्ताद जलाल चांडी चवनि था त वियो त राजस्थान में ऐं गुजरात में ऐं किथे चवनि था त उस्ताद जलाल चांडी बम्बई ताईं बि वियो हो। हाणे इन जी अञा तहक़ीक़ थींदी, तहक़ीक़ तलब ॻाल्हि आहे। वधीक दोस्त जिन खे मालूमात हुजे त उहो कमेंट्स में ज़रूरु ॾियनि, महिरबानी। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी फ़नी ख़िदमतनि एवज़ खेसि केतिरा ई इनाम ऐं एज़ाज़ पिणु मिलिया, जिन में सिंध सरकार तरफ़ां 1999 ईस्वी में खेसि मिलियल लतीफ़ एवॉर्ड बि शामिलु आहे। अवाम तरफ़ां संदसि काफ़ी क़दरदानी ऐं पज़ीराई थी। लाड़काणी जी गोपांग बिरादरी पारां खेसि सोनो ताज पारायो वियो। सिंध पंजाब मुक़ाबले में अब्दुल हमीद आख़ूंद खेसि सोनो ताज पारायो जेको इस्लामाबाद में मुक़ाबिलो थियो अताउल्ला ख़ान ईसा खेलवी ऐं उस्ताद जलाल चांडी जे विच में। ऐं दोस्तों केतिरा ई भेरा दुबई, मस्कत ऐं हांगकांग में रहंदड़ सिंधी माण्हुनि ख़ासि तरह सां उते घुराए साणसि महफ़िलूं मचाए खेसि वॾनि इनामनि इकरामनि सां नवाज़ियो। 1985 धारे शाह असद प्रोडक्शन तरफ़ां उस्ताद जलाल चांडी ते हिकिड़ी फ़िल्म ठाही वई जंहिंजो नालो जलाल चांडियो रखियो वियो ऐं उस्ताद जलाल चांडी इन फ़िल्म में कुझु कलाम बि ॻाया ऐं अदाकारी बि पाण कई। दोस्तों लता मंगेशकर जेका हुई सुरनि जी देवी हुई ऐं उस्ताद जलाल चांडी जेको सुरनि जो बादशाह हो, इन में को शक शुबो कोन्हे। लता मंगेशकर खे पंहिंजे मधुर आवाज़ ऐं मौसीक़ी जी ॼाण सबबु खेसि न फ़क़ति हिंदुस्तान बल्कि सॼे नंढे खंड में इंतिहाई इज़त ऐं एतिराम सां यादि कयो वञे थो। हुन तक़रीबन 2000 खां वधीक फ़िल्मुनि में पंहिंजा सुर विखेरिया। हिंदी, मराठी ऐं बंगाली समेत 36 खां वधीक मक़ामी हिंदुस्तानी ऐं कुझु ॿाहिरिनि ॿोलियुनि में पिणु फ़िल्मी गीत ॻाया। दोस्तों उन सिंधी ज़बान में बि गीत ॻाया हुआ। संदसि शानदार मौसीक़ी जो सफ़र 6 ॾहाकनि ते मुश्तमिल आहे। मौसीक़ी जे लाइ संदसि लाफ़ानी ख़िदमत जे एतिराफ़ तौरु खेसि केतिरनि ई इनामनि ऐं एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। 1999 ईस्वी में खेसि हिंदुस्तानी सिनेमा जो वॾे में वॾो एवॉर्ड दादा साहिब फाल्के एवॉर्ड ॾिनो वियो। 2001 में मौसीक़ी जी दुनिया में क़ौम जो ॻाट ऊचो करण जी मञता तौरु खेसि भारत रत्ना एवॉर्ड ॾिनो वियो। हीउ हिंदुस्तान जो सभ खां वॾो शहरी एज़ाज़ आहे। 2007 ईस्वी में हुनखे फ्रांस बि पंहिंजे सभ खां वॾे शहरी एज़ाज़ सां नवाज़ियो। हुन खां अलावा हुन ॿिया बि केतिरा ई एवॉर्ड हासिलु कया। हीअ हिंदुस्तान जी पहिरीं ॻाइणी हुई जंहिंखे 1974 में लंदन जे रॉयल अल्बर्ट हॉल में ॻाइण जो मौक़ो मिलियो। दोस्तों ईअं उस्ताद जलाल चांडी जो सफ़र बि जेको आहे ईअं ई शुरू थियो। वो झंगल में पियो ठिकरियूं वॼाईंदे ॻाईंदो हो ऐं हुनजो पीउ झलींदो हो त बाबा तूं ॻा न ॻाइण कमु सही न आहे।
ऐं ईअं लता मंगेशकर जो पीउ बि उनखे झलंदो हो त बाबा ॻाइण वॼाइण जेको आहे असांजो कमु न आहे। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो एॾो त मशहूरु थियो त हुनखे सिंध खां अलावा हिंद में बि तमामु घणो ॿुधियो वियो ऐं हर जॻह ते उस्ताद जलाल चांडी जी हाक थी वई ऐं हर जॻह ते उस्ताद जलाल चांडी जा चाहींदड़ थी विया ऐं ॿुधनि पिया उस्ताद जलाल चांडी जो राग ऐं हुनजी कला खे मञता ॾियनि पिया। असांजे पीरी प्यारे मोहम्मद क़ासिम लगारी साहब ॿुधायो त उस्ताद जलाल चांडी जो नालो जेको आहे लता मंगेशकर बि वॾे इज़त ऐं एतिराम सां वरितो। उहे ॿुधाइनि पिया त पुराणे वक़्त में असां हिकिड़ो इंटरव्यू ॿुधियोसीं लता मंगेशकर जो, त उन में लता मंगेशकर चयो पाकिस्तान में जेको आहे सिंध में उस्ताद जलाल चांडी जेको आहे वणंदो आहे ऐं हू मुंहिंजी जेको आहे तमामु बहितरीनु जेको आहे कॉपी कंदो आहे, राग ॻाईंदो आहे। ऐं लता मंगेशकर ॿुधायो त माना मूं जहिड़ो जेको राग ॻाईंदो आहे उहो जलाल चांडियो ॻाईंदो आहे, बाक़ी ॿिए कंहिंखे मजाल ई न आहे जो अहिड़ो राग ॻाए सघे। दोस्तो वाक़ई बि उस्ताद जलाल चांडियो जेको राग जो बादशाह हो, सुरनि जो बादशाह हो, हुनखे हर सुर ईंदा ऐं हर सुर ते हुनखे उबूर हूंदो हो। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो जेको राणो जॾहिं ॻाईंदो हो त माण्हू मदहोश थी वेंदा ऐं माण्हू हिकिड़े ॿिए जहान में हलिया वेंदा, ग़ैबी जहान में हलिया वेंदा ऐं पंहिंजे आपे खां ॿाहिरि निकिरी वेंदा। दोस्तो ही वॾे एज़ाज़ ऐं मञता जी ॻाल्हि आहे जो उस्ताद जलाल चांडियो जेको असांजो प्यारो रागी आहे, असांजो हर दिल अज़ीज़ जेको कलाकार आहे ऐं यख़्तारे चपड़ी जो बादशाह आहे, हुनखे पूरे भारत में माना उस्ताद जलाल चांडी खे ॿुधियो वियो ऐं अॼु ताईं ॿुधनि पिया। दोस्तो राजस्थान में ॿुधनि पिया, गुजरात में ॿुधनि पिया ऐं बम्बई ताईं ॿुधनि पिया ऐं जिथे सिंधी आबादी रहे थी उते उस्ताद जलाल चांडी खे ॿुधनि पिया, हुनजे राग खे ॿुधनि पिया, हुनजे सुर खे ॿुधनि पिया, दोस्तो हुनजे कलामनि खे ॿुधनि पिया, हुनजे ॾोहीड़नि खे ॿुधनि पिया ऐं हुनजी ॻाल्हियुनि खे ॿुधनि पिया। उस्ताद जलाल चांडी जेके विच में ॻाल्हियूं कंदो कचरियूं उन्हनि खे ॿुधनि पिया दोस्तो ऐं साह में सांडनि पिया। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो अमर रागी हो ऐं लता मंगेशकर भी अमर कलाकारा हुई ऐं तमामु वॾे पाए जी कलाकारा हुई ऐं रागणी हुई ऐं उस्ताद जलाल चांडियो त हर दिल अज़ीज़ हो। दोस्तो इहे ॿई अमर फ़नकार आहिनि ऐं हमेशह अमर रहंदा, पंहिंजे सुर सां पंहिंजे फ़न सां इन्हनि खे यादि कयो वेंदो। पाकिस्तान में जलाल चांडियो आहे, इहो ई मुंहिंजे धुन ते ॻाए थो चयो लता मंगेशकर चयो साईं। माशाअल्लाह ज़बरदस्त लता मंगेशकर जे गाननि ते ऐं अॼु ताईं साईं उहे मज़ेदार कलाम ॻाए। हा साईं जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो चोरी नहीं हो, प्यार किया तो चोरी नहीं, चुप चुप आहे भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो चोरी नहीं हो, प्यार किया तो चोरी नहीं, चुप चुप आहे भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।